बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी शागिर्दनि खे भलीकार। तव्हांखे ख़बर आहे त असां ग्रेड 5 जो सिंधी किताब पढ़ूं पिया, जंहिंमें असां पोइ लेक्चर में पढ़ियो हुआसीं सबक टियों, नात मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई। अॼु जेको असां लेसन पढ़णु वञूं पिया उहा आहे सबक चौथों, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु। हीउ जेको लेसन आहे इहो मुकमिल पढ़ंदासीं ऐं इन सां गॾु एक्सरसाइज़ ऐं जेके ॾुखिया लफ़्ज़ वग़ैरह जेके बि हूंदा उहे गॾु पढ़ंदासीं। हिन सबक में जेका असां पढ़ंदासीं उन खां पोइ शागिर्द जेको हूंदो इन शइ जे क़ाबिल थी वेंदो, मिसाल जे तौरु ॿियनि जी मदद करे सघे ऐं ॿिटा लफ़्ज़ सम्झे ऐं लिखी सघे, हम माना ऐं मुतज़ाद लफ़्ज़नि में फ़र्क़ु खे सम्झी सघे, लफ़्ज़नि में अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं खे सम्झे ऐं उन्हनि खे इस्तेमालु करे सघे, जमा खे वाहिद ऐं वाहिद खे जमा में तब्दील करे सघे। हीउ जेको असां लेसन पढ़ंदासीं माना शागिर्द हिन खे पढ़ण खां पोइ इन शइ जे क़ाबिल थी वेंदो। हाणे जेको असां सबक़ स्टार्ट कयूं था। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु मुसलमान जो टियों ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। हू असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो प्यारो साहबी हो। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी तबियत निहायत संजीदा ऐं इंसाफ़ पसंद हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं खेनि इस्लाम जी दावत ॾिनी तॾहिं हिन बिना कंहिं देरि ईमान आंदो। ॿियनि असहाबनि वांगुरु हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु बि अल्लाह ताला जे राज़ पे तोड़े आम भलाई जे कमनि लाइ हर वक़्तु तयारु रहंदो हो। अल्लाह ताला खेसि दौलतमंद त अॻी बणायो हो, वेतर जो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत नसीब थियसि त हू मुसलमाननि इस्लाम ऐं मुसलमाननि जी ख़िदमत लाइ जानी ऐं माली क़ुर्बानी करण में अॻिरो रहियो। मुसलमाननि जॾहिं मक्की शरीफ़ खां हिजरत करे मदीने शरीफ़ आया तॾहिं खेनि पीअण जे पाणी जी ॾाढी तकलीफ़ पेश आई। शहर जे वेझो रोमा नाले मिठे पाणी जो खूह हूंदो हो जेको हिकु यहूदी जी मिल्कियत हो। उहो यहूदी एतिरो त ज़ालिम ऐं लालची हूंदो हो जो पाणी बि पैसनि ते विकिणंदो हो। जेको खेसि पैसा ॾींदो हो तंहिंखे पाणी भरणु ॾींदो हो ऐं जंहिं ग़रीब वटि पैसा न हूंदा हुआ तंहिंखे पाणी भरणु न ॾींदो हो। ख़ासि करे मुसलमाननि सां त हुन जो वेर हूंदो हो। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जहिड़े सख़ी ऐं रहमदिल इंसान खां मुसलमाननि जी उहा हालत ॾिठी न थी, सो पाण पंहिंजे हाड़ा उन यहूदी खे 20,000 दरम ॾेई उहो खूह ख़रीद करे मुसलमाननि लाइ वक़फ़ करे छॾियो, जंहिं करे मुसलमाननि खे वॾो फ़ाइदो रसियो। उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजी दौलत इस्लाम ऐं मुसलमाननि जी आम भलाई जहिड़नि कमनि में ख़र्च करे मुसलमाननि लाइ हिकु सुठो मिसाल पेश कयो। असांजे मुल्क जी सनदी पुॼंदी वारनि मुसलमाननि खे बि उन मिसाल खे साम्हूं रखी इस्लाम ऐं मुसलमाननि जी ख़िदमत करणु घुरिजे। लेसन जेको असां रीडिंग कई, जेका असां पढ़ियोसीं, उन खां पोइ हाणे असां जेको मश्क हल कंदासीं। हाणे मश्क खे हल करण जे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे त सबक़ जेको आहे जेको बि असां रीड कयूं था त उनखे ध्यान सां पढ़णु घुरिजे ऐं जीअं असांजो लेसन ध्यान सां पढ़ियलु हूंदो त असांखे मश्क करण में का बि ॾुखियाई न थींदी। जेकॾहिं रीडिंग जेका आहे असां सही नमूने न कंदासीं त पोइ असांखे मश्क हल करण में ॾुखियाई थींदी, छाकाणि त मश्क हल उन में ई थींदो आहे जेको असां सबक़ पढ़ंदा आहियूं। सबक़ जो जेको बि ख़ुलासो आहे उन मां ई सुवाल जवाब हूंदा आहिनि, उन मां ई लफ़्ज़ माना हूंदा आहिनि, उन्हनि खे वरी तव्हांखे मश्क हल करिणो हूंदो आहे। हाणे पहिरियों जेको अलिफ़ आहे, अलिफ़ में आहे हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु कहिड़ियुनि ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। पहिरें सुवाल जो जवाबु आहे हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु इंसाफ़ पसंद ऐं संजीदा इंसान हो ऐं सख़ी इंसान हो। उन खां पोइ ॿियो नंबर सुवाल आहे मिठे पाणी जे खूह जो नालो छा हो। ॿिए सुवाल जो जवाबु आहे मिठे पाणी जे खूह जो नालो रोमा हो। सुवाल नंबर टियों हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो खूह कंहिंखां ख़रीद कयो हो। जवाबु हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो खूह यहूदी खां ख़रीद कयो हो। सुवाल नंबर चोथों हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां खूह केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो हो। जवाबु हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु खूह 20,000 दरम ॾेई ख़रीद कयो हो। हाणे सुवाल जवाब जेके आहे उहे असां पढ़ियासीं। हाणे हेठियों जेको आहे ॿिए में हेठि ॾिनल लफ़्ज़ जी माना
लुगत मां ॻोल्हे लिखो ऐं पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। हाणे हेठि ॾिनल लफ़्ज़ जी माना जेका आहे तव्हांखे ख़बर आहे। लुगत मां ॻोल्हे लिखो, लुगत जेको आहे किताब जे पछाड़ी में जेको लफ़्ज़ ऐं माना ॾिनल आहिनि तव्हांखे ॻोल्हणा आहिनि ऐं हेठि ऐं पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। मिसाल हाणे पहिरियों जेको लफ़्ज़ आहे गनी, गनी जी जेका माना आहे शाहूकार। हाणे शाहूकार त हाणे ई जुमिले में वरी असांखे इस्तेमालु करणो पवंदो। मिसाल जे तौर ते हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु शाहूकार माण्हू हो। हाणे वरी उन खां हेठि पंहिंजे हणा। हाणे पंहिंजे हणा माना इन जो माना आहे पंहिंजी कमाई मां या पंहिंजे मिल्कियत मां। हाणे इन में जो जुमिलो असांखे ठाहिणो पवंदो। हाणे मिसाल जी ॻाल्हि जुमिलो आहे, सरहदी वारनि माण्हुनि खे घुरिजे त ग़रीबनि खे पंहिंजे हणा मदद कनि। वरी टे नंबर ते काहिल, काहिल जी माना आहे रहम कर, रहम या तरस। हाणे इन जो जुमिलो जेको असां ठाहींदासीं, इंसाननि खे घुरिजे त जानवरनि ते काहिल कनि। ऐं वरी आहे चोथे नंबर ते सरहदी पुॼंदी, सरहदी पुॼंदी पहुच असर वारो। इन जी माना आहे हाणे इन जो जुमिलो ठहंदो, सरहदी पुॼंदी वारनि खे घुरिजे त ॿियनि जी मदद कनि। हाणे वेर, वेर जी जेका माना आहे दुश्मनी। हाणे यहूदी शख़्स मुसलमाननि सां हुनजो वेर हो, इहो जुमिलो इन जो ठहियो। हाणे आख़िरी में आहे जेको दौलतमंद। हाणे दौलतमंद जी माना आहे पैसे वारो। हाणे हज़रत उस्मान इन जो जुमिलो ठहंदो, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु दौलतमंद शख़्स हो। अहिड़े तरीक़े सां असांखे लफ़्ज़ ऐं उन जो माना कढणो आहे, माना जे साम्हूं वरी जुमिलो ठाहिणो आहे। इहो जेको एक्सरसाइज़ हो कंप्लीट थियो। हाणे वरी असां नेक्स्ट एक्सरसाइज़ ते हलंदासीं। हाणे वरी मश्क नंबर टियों आहे, उन में जीम, जीम में आहे त दौलतमंद लफ़्ज़ जे पुठियां मंद पछाड़ी में आहे। हाणे लफ़्ज़ आहे दौलतमंद। हाणे ॿ लफ़्ज़ मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहिनि था। दौलतमंद लफ़्ज़ जे पुठियां मंद जेको लफ़्ज़ आहे उहो पछाड़ी में आख़िर में आहे जेको जीअं दौलत ऐं उन सां वरी असां ॻाल्हाईंदासीं मंद त लफ़्ज़ ठहियो दौलतमंद। ऐं हेठि ॾिनल खाननि में मंद पछाड़ी में मिलाए कीअं ॿ टे लफ़्ज़ ठाहियो। हाणे हेठां टे लफ़्ज़ ॾिनल आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल लफ़्ज़ असां ठाहियूं था सिहत, सिहत साम्हूं लॻाईंदासीं मंद त जुमिलो लफ़्ज़ ठहंदो सिहतमंद। हाणे लफ़्ज़ नंबर 2 ते असां ठाहींदा फ़ाइदे, फ़ाइदे त उन जे साम्हूं असां मंद लॻाईंदासीं त फ़ाइदेमंद। अहिड़े तरीक़े सां अहिड़ा टे लफ़्ज़ ठाहिणा आहिनि। ऐं उन खां सवाइ हेठि जेको आहे दाल में, दाल में हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। हाणे लफ़्ज़ जे साम्हूं ज़िद, ज़िद। हाणे लफ़्ज़ जेको आहे तव्हांखे ख़बर आहे ज़िद जेको आहे माना उन जो उबतड़ हुजे। माना देरि आहे, देरि जो जेको ज़िद असां कंदासीं सवेर। आम जो ज़िद जेको हूंदो ख़ासि, ग़रीब जो ज़िद जेको थींदो अमीर, सख़ी जो ज़िद थींदो कंजूस, सुठे जो थींदो ख़राबु। इहो हुआ लफ़्ज़ आहे ज़िद। ऐं उन खां पोइ आख़िरी जेको असां इन खां पोइ आहे हे में वाहिद लफ़्ज़ जा जमा ऐं जमा लफ़्ज़ जा वाहिद ठाहियो। वाहिद जी माना आहे अकेलो, जमा जी माना घणा, माना हिकु या हिकु खां घणा। वाहिद माना हिकु हूंदो, जमा जमा माना घणा, माना ॿ छोकिरा हिकु छोकिरो ऐं ॿ जेका हूंदा चवंदा छोकिरा, ईअं। हाणे तकलीफ़ फ़ाइदो माना फ़ाइदो हिकिड़ो आहे त फ़ाइदो त इन जो जेको जमा थींदो फ़ाइदा। तकलीफ़, तकलीफ़ घणी तकलीफ़ूं हूंदियूं चवंदा तकलीफ़ूं। मुसलमान, मुसलमान। प्यारा, प्यारो। खूह, खूह। पैसा, पैसा। हाणे इन जो लफ़्ज़ ऐं उन जे साम्हूं वाहिद ऐं जमा ठाहिणा आहिनि। उन खां पोइ हेठि लास्ट में आहे वाह, वाह में सरहदी पुॼंदी ॿिटो लफ़्ज़ आहे। तव्हां अहिड़ा के बि ॿिया 5 लफ़्ज़ ठाहे लिखो। मिसाल जी ॻाल्हि जीअं असां दौलतमंद जो 2 लफ़्ज़ जेके हुआ गॾाए करे लिखियासीं, अहिड़े हिसाब सां ई सरहदी पुॼंदी 2 लफ़्ज़ आहिनि, 2 लफ़्ज़ वरी गॾाए करे अहिड़ा ॿिया लफ़्ज़ ठाहिणा आहिनि। हेठि जेको सरगर्मी में ॾिनल आहे, अव्हां कीअं बि ज़रूरतमंद जी मदद कई हुजे त उन बाबति क्लास में ॿुधायो। माना तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कंहिंजी मदद कई हुजे त उन बाबति पंहिंजे क्लास में माना पंहिंजे जेके क्लास फेलोज़ आहिनि उन्हनि खे ॿुधायो। उस्ताद जे साम्हूं हुते माना एक्टिविटी कयो। इहो जेको इहो लेसन कंप्लीट थियो। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। को बि क्वेश्चन वग़ैरह हुजे त तव्हां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। ऐं चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब ऐं दोस्तनि सां शेयर लाज़मी कजो। अलाह निगहबान।